अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं तव्हां ॾिठो त सिंध सरकार पारां अॼु ॿियो ॾींहुं आहे जेको लॉकडाउन जो ऐलान थियो हुयो 15 ॾींहंनि जे लाइ, त पंहिंजे घरनि ताईं महदूद रहो कोरोना वायरस जे फैलिजण जे सबबु। जीअं तव्हां ॾिठो त सिंध गवर्नमेंट जो जेको फ़ैसिलो हुयो तमामु काराइतो ऐं साराइतो फ़ैसिलो आहे, त ॾाढे सुठे टाइम ते फ़ैसिलो थियो। इन में आम माण्हू पंहिंजे घरनि में महदूद रहंदा त वायरस फैलिजण खां बचिबो, पर उन सां गॾोगॾु इन ॻाल्हि खे नज़रअंदाज़ हरगिज़ न कबो त जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी जीअनि था उन्हनि जे चुल्हे ॿारणनि जे लाइ सिंध गवर्नमेंट कहिड़ा उपाउ वरिता आहिनि, जेके अॼु ॿियो ॾींहुं गुज़रण जे बावजूदि के ख़ासि उपाउ नज़र न आहिनि त जंहिंमें आम आवाम खे कुझु मिली सघे, जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी गुज़ारनि था त उन्हनि जो को गुज़र सफ़र थी सघे। ॻाल्हि कयूं त हीअ जेका हिकिड़ी कुदरती आफ़त ई चइजे, जेका चीन खां शुरू थी मुख़्तलिफ़ मुल्कनि मां जेका सो फैलिजी वई आहे। हिन वक़्तु 186 मुल्कनि में फैलिजी वई आहे, पर अञा ताईं इन खे कंहिं बि क़िस्म जो को बि इन जे लाइ को इलाजु न आहे आयो जेको फिलफोर करे ऐं कंहिंजी ज़िंदगी बचाए सघिजे। अहिड़ी तरह नाज़रीन असीं ॻाल्हि कंदासीं सिंध जे हवाले सां, ऐं जेको लॉकडाउन थियो आहे इन बाबति अॼु असां सां गॾु हिकु अहम ऐं मारूफ़ शख़्सियत मौजूदु आहे ऐं तमामु हिकिड़ी सीनियर सियासी शख़्सियत आहे। अॼु असां सां गॾु मौजूदु आहे साबिक़ एडवाइज़र वज़ीर आला सिंध मोहम्मद अमीन ख़ान मेगल साहिब जन। अचो साईं जन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पहिरनि साईं असीं चाहियूं था त हीअ जेको हिन वक़्तु जेके वबा चवनि था हिकिड़ी कुदरती आफ़त आहे कोरोना वायरस जे हवाले सां सिंध सरकार केतिरो बहितरु फ़ैसिलो वरितो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दादा जीअं त तव्हां अॻु में जेको ॻाल्हायो पिया तमामु बहितरीनु, असांजो बि इहो मौक़ुफ़ आहे साॻियो ई त सिंध गवर्नमेंट और मर्कज़ में थोरो इख़्तिलाफ़ात जे करे इन खे अगरि अॻु में प्रिकॉशनरी तौरु वठनि हा, मां सम्झां थो अॼु इहे लॉकडाउन बि न थिया और उन खां बाद पंहिंजे लाइ और मुल्क जे लाइ को टेंशन पैदा न थिया। छो त हे असांजे मुल्क में वबा न फैलिजी वियो, असांखे पड़ोसियुनि जो मुल्कनि मां इहो वबा असां ताईं पहुतो और इन जे लाइ प्रिकॉशनरी तौरु चाहे त हमेशह सियाणा माण्हू पराए नुक़सान खां पाण फ़ाइदो वठंदा आहिनि। असांजे पड़ोसी मुल्कनि में जॾहिं इहे वबा फैलिजी वियो त उन वक़्तु असांजो कोशिशि इहो कना त जीअं ईरान में इहो वबा फैलिजी वियो, जेका असांजा माण्हू कुझु ज़ाइरीन विया ज़ियारत करण जे लाइ, त उन माण्हुनि खे उते 3-4 हॉस्पिटल हज़ार बेड जो लॻाइनि। हिकु सिंध गवर्नमेंट उनजो अफोर्ड करे आहे ख़र्चु, हिकु पंजाब गवर्नमेंट करे आहे, हिकु ख़ैबर पख्तूनख्वा, हिकु बलूचिस्तान। 4 कैंप लॻना, उन्हनि खे सिर्फ़ु मर्कज़ उन सां साथ ॾिया, आर्मी वग़ैरह बीहारिया और उते सभु डॉक्टर पंहिंजो सिंध गवर्नमेंट पंहिंजो उन्हनि जो ख़र्चु वग़ैरह बर्दाश्त करिया, बलूचिस्तान पंहिंजो ख़र्चु बर्दाश्त करिया, उन्हनि जा डॉक्टर हुजनि हा, ख़ैबर पख्तूनख्वा जो अहिड़े तरीक़े सां असांजो पंजाब जो वज़ीर आज़म इहो अगरि मौक़ुफ़ वठिया, मां सम्झां थो त अॼु इहो असां परेशान न थियो आहे। जेका असां अॼु पंहिंजे घरनि में हर कोई महदूद आहे और हिक ॿिए खां डर थो लॻे और इहो न थिया। अच्छा साईं, जीअं सिंध सरकार त हिकिड़ो आम चई छॾियो त भई जेका सो लॉकडाउन आहे या मां पंहिंजे घरनि में ई रहो, उन्हनि जे त सिर्फ़ु हिकिड़ो लफ़्ज़नि जो हुयो, या उन सां आम आवाम खे लाज़मी इन शइ मां फ़ाइदो बि मिलंदो छो जो बहितरु फ़ैसिलो सरकार करे सघे थी। पर जेके रोज़मर्रा जी ज़िंदगी गुज़ारनि था, जेके रोज़ कमाए करे खाईंदा आहिनि, लॉकडाउन बाबति उन्हनि जो गुज़र सफ़र तमामु हिन वक़्तु ॾुखियो आहे। इन बाबति तव्हां छा चवणु चाहींदो? अदा हिननि जे लाइ लॉकडाउन आहे, यानी 2-3 ॾींहं जो मसइलो आहे, इहे सभिनी जे भलाई जे लाइ आहे। छो त हिकु वबा आहे, अगरि इहो वबा ॿियो नुक़सानु नथो ॾिए, अगरि 3 या 4% माण्हुनि खे नुक़सानु ॾियनि त जेका नंढा ॿार आहिनि या वॾे एज मतिलबु 70 खां अबव आहिनि या को बीमार आहिनि, उन्हनि जे जराइम वधीक असरु थो करे और उन खां बाद हे हिकु विचंदड़ बीमारी आहे जेको तव्हां असां सभु सम्झूं था। असां कोशिशि कयूं था त हिक ॿिए सां थोरो परे रहूं और इहो बीमारी जो वबा आम न फैलिजी वञे। अगरि आम फैलिजी वेंदो त हर घर में कुराड़ा बि आहिनि, हर घर में नंढा ॿार बि आहिनि, इहो उन्हनि ते इफेक्ट पवंदो और इहो माण्हुनि जो अमवात जो शरह वधंदो, जंहिंजे करे इन खां माण्हू लॉकडाउन अगरि सिंध गवर्नमेंट कयो आहे और इन खे फॉलो ॿिया कनि था। हाणे वज़ीर आज़म पहिरियों सिंध गवर्नमेंट जेको शइ पोइ करे उहो ज़िद में न कयो, उन खां बाद 24 कलाकनि में उहो पाण पंहिंजे उन ई सूबनि में जिते उनजो पंहिंजो गवर्नमेंट PTI जो आहे पंजाब में, अॼु पंजाब में बि
शुरू थियो लॉकडाउन, बलोचिस्तान वारो बि उहो थो करे, ख़ैबर पख्तूनख्वा वारो बि कनि था, और इन खां बाद इहो सभिनी जो फ़ाइदे में आहे। लेकिन रहियो ग़रीबनि जो हिननि जो, अलाह मालिक आहे, अलाह वक़्त खे हलाईंदो, लेकिन गवर्नमेंट खां थिए त घटि में घटि सुठे नमूने सां सुठा पंहिंजा हिकु ॿ टे मिनिस्टर हिन में इन्वॉल्व करे ऐं सुठा ऑफिसर इन्वॉल्व करे, और हर ग़रीब खे यूसी लेवल में जेको बि यूसी जो चेयरमैन खे पाण सां विहारनि, जेका ग़रीब माण्हू आहिनि, जेका इन रोज़मर्रा ज़िंदगी में इहो सुबुह जो वञनि था शाम कमाए, उन मां 200-300 रुपए जो पंहिंजे बचनि जे लाइ शयूं वग़ैरह वठी अची पंहिंजे चुल्हो खे था कनि, उन्हनि माण्हुनि खे उहो सम्झी सघनि था। उन्हनि खे हर यूसी में जेका बि 500-400-200 माण्हू आहिनि, घर आहिनि, उन्हनि खे जेको उहो ॾियनि। और उन खां बाद यूसी में जेका बि माण्हू आहिनि उहे बि पंहिंजे पाड़ेसिरियुनि जो ख़्यालु कनि। और मां सम्झां थो त उन्हनि जो मथां बि इहो फ़र्ज़ु आहे, अगरि पंहिंजो चुल्हे खे पंहिंजो ॿारण जे लाइ त ग़रीबनि खे बि 2-3 घरनि खे अगरि उहो करे सघंदा, उहो सुञा न थींदा, अलाह उन्हनि खे ॾींदो। हिन में सभिनी हाणे अलाह ॾिनो आहे त असां बि जेका बि आहिनि, कल्ह 3 खां अहिड़ा पाड़े में असांजा बि आहिनि 50-100 माण्हू, मतिलबु आया घर वारा, जेको बि असांखे थी सघियो असां उन्हनि खे अफोर्ड करे ॾिनासीं, उन्हनि जो मदद कयासीं। हर माण्हू जो मथां हिकु लाज़मन हिकु वाजिबु थो थिए त अलाह जंहिंखे ॾिनो आहे उहो 4 ग़रीबनि जे घरनि में उहो चुल्हो हुननि जो बस। ॿियो जेका सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेका सो रुकन आहे सईद गनी मिनिस्टर आहे असांजे एजुकेशन जो, उनखे बि जेका सो कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। हा, अगरि अदा कोरोना वायरस जो तस्दीक थियो आहे त उहो वीचारो आम इन ई में एक्टिव हो, वञे पोइ माण्हू सां मिले पोइ थिए पोइ वायरस आहे लॻी थो वञे। अलाह मालिक आहे, अलाह हुनजो ज़िंदगी वधाईंदो। और असांजो दुआऊं हिन सां गॾु आहिनि, और हर हिकु सुठे माण्हू सां असांजो दुआऊं आहिनि। ॿिया मिनिस्टर आहिनि जेका कमु कनि था, असांजो CM साहिबु ॾींहुं राति जेको हार्ड वर्क आहे, हिमत भरियो आहे। और मां सम्झां थो असांजो 4 ई सूबनि में इन टाइम टॉप ते थो हले। असां नथा चऊं, इहे असांजा मुख़ालिफ़ इन जे लाइ एप्रिशिएट कनि था, त उहे चवनि था बहितरीनु हिकु क़दम आहे। जेको तव्हां बि चओ था, दुनिया बि चए थो, हिकिड़ो जेको महिनत कंदो आहे उनजो महिनत रायगान न वेंदो आहे। और सुठी ॻाल्हि आहे, अञा उहो हार्ड वर्क थिए, नौजवान आहे, हिमत भरियो आहे, कमु करे इज़त पैदा कंदो, और अलाह वटि उनजो इज़त बि थींदो, अवाम वटि बि इज़त थींदुसि। जेको कमु कंदो ऑनेस्टली, ईमानदारी सां, सचाई सां, मां सम्झां थो अलाह उनखे हमेशह रायगान न कंदो। उहो हमेशह अगरि मरी वञे, तव्हां असां सां न हूंदो, उनजो नालो हमेशह रहंदो। फॉर एग्ज़ाम्पल, अॼु ज़ुल्फ़कार अली भुट्टो असां सां न आहे, अॼु खां 40 सालनि खां बाद बि असां उनजो नारो हणी माण्हुनि खां वोट वठूं था, उनजो नारो हणी। और उहे माण्हू जेका नौजवान, तव्हां हुन भुट्टे साहिब खे ॾिठो बि न, सिर्फ़ु पंहिंजे वॾनि खां ई उनजी हिस्ट्री वठी सघो था, कहिड़ो लीडर हो, छा हो, कहिड़ा दुनिया जा लीडर उनजो खॾु लॻनि पिया। अॼु असांजो लीडर पाकिस्तान जा 1 अरब जो खॾु आहिनि, उन वक़्तु सभु अरब भुट्टे साहिब जा खॾु हूंदा हुआ। उन में ख़ुदा एतिरो सलाहियत पैदा कयो। असां चाहियूं था जेका बि असांजा लीडर ॿिया आहिनि, उहो जेको बि कनि भुट्टे जो फॉलोवर आहिनि, भुट्टे जो सियासत कनि। और मां सम्झां थो ख़ासि करे उनजो नवासे खे बि इहो मुंहिंजो मैसेज आहे, अगरि उहो करे त भुट्टो साहिब जो और बेनज़ीर जो सियासत करे, मां सम्झां थो त उहो पाकिस्तान जो वज़ीर आज़म थियण में कोई उनखे दुश्मन रोके न सघंदो। साईं, असीं चाहियूं था त जेके असांजा ॾिसण वारा नाज़रीन आहिनि, उन्हनि जे लाइ बि कोरोना वायरस जे लाइ को मैसेज ॾियो बचाव जे लाइ। बसि दादा, बचाव इहो आहे, जेको गवर्नमेंट इन टाइम लॉकडाउन कयो आहे, उहो तमामु बहितरीनु हिकु उनजो रिज़ल्ट ईंदो। और अहिड़े तरीक़े सां तव्हां हिन वबा खां बचण जो हिकिड़ो वाहिद असां वटि तरीक़ो इहो आहे। अलाह न करे अगरि इहो वबा फैलिजी वियो, असां ग़रीब मुल्क अॻ में ई पाकिस्तान हले थो हिकु दिक स्टार्ट वांगुरु, असां नथा चाहियूं त इनखे और बि थिए। पाकिस्तान ख़ुशि आहे त असां तव्हां ख़ुशि आहियूं। पाकिस्तान खे अगरि को सदमो आयो त उन सदमे में असांजो तव्हांजो नालो पाकिस्तान आहे। पोइ असां मतिलबु अलाह को इहो दुआ था कयूं, पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद, और अवाम बि ज़िंदाबाद। और असांजा जेका बि आहिनि ऑनेस्टली कमु कनि था त उहो पाइंदाबाद। नाज़रीन, जी तव्हां ॾिठो, अॼु असां सां गॾु मौजूदु आया साबिक़ एडवाइज़र वज़ीर आला सिंध मोहम्मद अमीन ख़ान मेगल साहिब, जिन तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई। ऐं सिंध गवर्नमेंट जो जेको हिन वक़्तु कमु आहे वाक़ई साराह जोॻो आहे। जेको मुराद अली शाह साहिब जन हिन वक़्तु क़दम खयां आहिनि, तमामु बहितरीनु क़दम आहिनि। नाज़रीन, वरी असां अव्हां खे वठी था हलूं कंहिं हिकु ॿिए तरफ़।